अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। रोंडो हाणे जाबिर वारनि सां ॻाल्हाईंदो। जाबिर खान हाणे पुलिस जो खून जो इल्ज़ाम पंहिंजे मथां आणंदो। से चाकर खान हाणे जाबिर खान खे माफ़ करे छॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली कलामी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञे बेल न करंदो काफ़ी असांजो सलाह थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट कोन करे हलो था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाबिर खान जेको आहे रूंड खे साफ़ चई छॾींदो त तुंहिंजे पुट गुलशेर खे मुंहुं ज़हर ॾिनो ऐं उनखे मुंहुं मारण जी कोशिशि कई आहे। रूंडा चवंदो त जाबिर खान मां हाणे तोखे कॾहिं बि बख़्श न कंदुसि। इहो तो साम्हूं जो वाइदो आहे। मां हाणे जे पुट जो प्लान कंदुसि ऐं तोखे या तुंहिंजे भाउ कासिम खे मारे पंहिंजी दिलि ठारींदुसि। चाकर खान चवंदो त रूंडा तूं इन खां प्लान न वठ। मां जाबिर खान खे हाणे त सज़ा ॾींदुसि जो हू यादि रखंदो, छो जो हुन जे छोकिरे जा ख़ुशियूं बर्बाद कई। सिकू खे बि घणो परेशान कई। सिकू बि मजबूर लॻो पिया। रूंडो चवंदो त हारिस चाकर खान मूं इहो सोचियो हो त हर ॾिण में इन सिकू जा हथ हूंदा। बहरहाल सिकू खां माफ़ी वठण जो तलबगार आहियां ऐं सिकू मूंखे माफ़ करे छॾ। मूं ईअं न सोचियो हो त इन में जाबिर खान जा बि हथ थी सघंदा। सिकू चवंदो त बस तूं परेशान न थी। अलाह कंदो त इहो कमु हाणे जल्दी हल थी वेंदो ऐं जाबिर खान खे मां कॾहिं बि ज़िंदा न छॾींदुसि, छो जो उन मुंहिंजी ख़ुशी में आतम मचाई आहे ऐं मां उनखे हर हाल में पलांद वठी उनखे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाए ऐं उनखे मारे छॾींदुसि। ऐं ॿियो दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हैदर जेको आहे सामल खान खे साफ़ चई छॾियो त मां हाणे आहिस्ता करे जाबिर खान जे वेझो थियां थो ऐं उनजी सॼो भरोसो हासिल करे ऐं उन खां बाद में तव्हांखे इतला कंदुसि ऐं तव्हां पोइ जेको आहे इनखे मारे पंहिंजे शमीर जो प्लान कयो। पोइ उनखे मां ॿाहिरि वठी ईंदुसि। उन खां बाद जेको आहे तव्हांखे इतला कंदुसि त मां पोइ उन मथां हमलो करे ऐं उनखे ज़हर ॾेई उनखे पूरो करे अचो, जीअं उनजो सॼो इल्ज़ाम जेको आहे उनजे जे मथां अची वेंदो ऐं पोइ हू ॿई पाण में विढ़ी पवंदा। सामल खान चवंदो त हा हैदर तूं इहे सही पियो चईं। रुॻो तूं जेको आहे जाबिर खान या कासिम खे जेको आहे ॿाहिरि वठी अचे ऐं तूं उन्हनि खे लालच ॾे। अगरि जेकॾहिं हू ॿाहिरि निकिरी आहे त पोइ तूं मूंखे फ़ोन करे ज़रूरु ॿुधाइजांइ, जीअं जेको आहे मां उन्हनि खे मारे पंहिंजी भाउ शमीर जो प्लान कयां ऐं पंहिंजी दिलि ठारियां। चवंदो त सामल बस तूं परेशान न थी। इन कम में देरि न थींदी। पंहिंजो पुट शमीर जो प्लान ज़रूरु कंदासीं। दोस्तों उमीद त कहाणी ईंदी तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।